हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उनके अज़ीम साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी जी ॾही मुहर्रम हराम जे हवाले सां जेके आहिनि त पनवाकल में असां अॼु मौजूदु आहियूं, जिते जेके आहिनि त सबील इमाम बारगाहनि में मजलसूं ऐं शहर में स्टॉल लॻाया आहिनि ऐं जिते ॾही मुहर्रम हराम जे हवाले सां अज़ादारनि खां पुछंदासीं त उन ॾही मुहर्रम असां पोएं दफ़े बि मुहर्रम महीने में पोएं साल बि असां जे तरफ़ों म्यूनसिपल जे तरफ़ों फुल इंतज़ाम कया विया आहिनि। हाणे बि इंशाअल्लाह ताला असां पंहिंजे भरपूर नमूने सां इमामनि खे ख़राज तहसीन पेश करण लाइ पंहिंजी सॼी टीम सां कमु कयूं था। जेके बि सबीला आहिनि या इमाम बारगाह आहिनि उते सफ़ाई सुथराई लाइटिंग सॼी असांजी पुलिस सां सभिनि सां राब्तो आहे, उहो बहितर नमूने हिननि खे फुल सिक्योरिटी ॾियूं था। असां पाण बि जाइज़ो कंदा आहियूं, पुलिस जी टीम बि हिते फुल नमूने कमु करे थी। शुक्र आहे मालिक जी ड्यूटी ॾियूं था बाबा पंजनि ॿारनि जी जी भलाई आहे। साल ब साल खां आज़ादार वधनि था ऐं सबीलूं वधनि था, न्याज़ लंगर वधनि था। हिन में जेके असां मूमिन आहियूं, हुसैनी आहियूं, असांजो दिलि जी तमन्ना आहे पूरी थो थिए। जेकी उमेद करे असां अचूं था, सबीला हलायूं था ऐं उन्हनि जेके करबला वारे शहीदनि खे भेटा पेश था कयूं। मूंखे यकीन आहे त असांजे दिलि खे आसीस थो मिले। ॾही मुहर्रम हराम जे हवाले सां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी आहे भेटा ॾियण लाइ। हीअ जेका त ॾही मुहर्रम अचे पियो, तव्हां हुनखे कीअं था ॾिसो पिया? ॾह मुहर्रम जेको आहे जीअं मौला आयो हुसैन अलैहिस्सलाम शहादत थियो आहे, शहीद थियो आहे 10 मुहर्रम ते, उन खे भेटा ॾियण जे पेश में असां जेके इंतज़ाम कयूं था पिया सबीलनि जा इंतिज़ामियनि जा नगर न्याज़ सां, उन हवाले सां जेकी भेटा ॾियूं था असां पंहिंजे दिलो जान सां इहे सबीला हणूं था। तक़रीबन असांजी सबीला बि 30-35 साल पुराणी हणूं था पिया। उन्हनि जे सदके में असां पंहिंजो हणूं था पिया। इहे ज़वार जेके अचनि था या रस्ते वारा माण्हू अचनि था पिया, उन्हनि खे नगर न्याज़ खाराइणु सबील इंतज़ाम असां इहो इंतज़ाम एलम पाकर बेरका वगैरह कटेरा दस्त मोबाइल लाकेट वगैरह चैन वगैरह काफ़ी आइटम आहिनि साईं माशाल्लाह तमामु बहितरीनु। कहिड़ा कहिड़ा साईं एलम पाक वगैरह पिया आहिनि, कटेरा पिया आहिनि, चैन वगैरह काफ़ी आइटम दीदार करे सघो था। त कीअं था ॾिसो साईं तमामु थोरी डाउन आहे मार्केट गर्मी जे ॾियारे खे कीअं था ॾिसो? तमामु माशाल्लाह बहितरीनु साईं, तमामु बहितरीनु माशाल्लाह VIP अज़ादार जी जी मोमिन अचनि था साईं कमु कार ख़रीद। साल सराईंदा आहियूं असां मुहर्रम जो सामान खोलींदा वञी, हर साल यको ईंदा आहियूं, 10 ॾींहं पूरा ईंदा आहियूं हिते। कहिड़ी शयूं आहिनि? हे को सामान आहे मुहर्रम जो आहे, नंढे ॿारनि जो आहे, को वॾनि जो आहे। हे इमाम ज़ामीन आहिनि, हे पिया आहिनि, हे धागा आहिनि, हे अली वारे सर आहिनि, इहो सारो सामान आहे इंशाल्लाह पाण वटि। हे अलम पाक पियो आहे, उहो पियो आहे, जर्सी पिया आहिनि। त मुहर्रम हराम जे हवाले सां हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उनजे साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी खे भेटा ॾियण लाइ असां पनवाकल शहर में जॾहिं जेका मौजूदु आहिनि, जिते जेका आज़ादारनि पारां उनखे भेटा ॾिनी पई वञे। इमाम बारगाहनि में मजलिसूं मुनक़िद कयूं पई वञनि ऐं शहर में जेका सबीलूं लॻायूं वयूं आहिनि। उन जिते जेका इंतिज़ामिया पारां जेके सख़्तु उपाउ वरिता आहिनि त शहर तोड़े तालके जे नंढनि वॾनि शहरनि में जेके ॾही मुहर्रम जे हवाले सां पनवाकल में जेके आहे त मजलिसूं मुनक़िद थियनि पियूं, जिते जेका सख़्तु पुलिस जी निगरानी में थियनि पियूं ऐं शहर अंदरि शहर जे जेके आहे त मुख़्तलिफ़ इमाम बारगाह जहानिया रिज़विया इमाम बारगाह ऐं उन सां गॾु कसर फातिमा में जेके मजलिसूं मुनक़िद कयूं आहिनि, जिते जेके आहिनि त आज़ादारनि पारां ॾही मुहर्रम जे भेटा ॾियण जे लाइ शहर में
क्या त आज़ादारी जे हवाले सां जेका KT न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कई आहे, जिते उन्हनि हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन साथियुनि खे जेका त भेटा पेश कई आहे, ऐं जिते उन्हनि जो इहो चवणो त 10 मुहर्रम हराम हिकु अक़ीदत ऐं इतराम जो ॾियारो आहे, उहो भरपूर नमूने सां जेका त हज़रत इमाम हुसैन उन जे साथियुनि खे भेटा पेश कई वेंदी। कैमरामैन नईम ड्रियो सां गॾु मुनीर ड्रियो, KT न्यूज़ पनवाकल। हुसैन मौला का काफिला है, मजलिस मातम का सिलसिला है।